बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसनतुन लिमन कान यर्जुल्लाह वल यौमल आखिर व ज़करल्लाह कसीरा। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। वक़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम। मन अहब्ब सुन्नती फ़क़द अहब्बनी वमन अहब्बनी कान मई फिल जन्नह वसदक़ रसूलुहुन नबियुस सादिकुल अमीन। दुरूद शरीफ पढ़ो साथी। या रब्बि सल्लि व सल्लिम दाइमन अबदन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। गोठ की खुआरा गोठ जे अंदर अज़ीम शान मिठड़े कुरान मजीद जी महफ़िल मुनाक़द थिया। लखी मुबारकूं हुजन बाहू मोहम्मद यासीन जे भाउ खे जंहिंजे शादीन जे मौके ते ही मिठड़े कुरान जी महफ़िल मुनाक़द थिया। मुबारकुन जे लायक आहिनि उन्हनि जा सभई रिश्तेदार ऐं प्रोग्राम में शरीक भी। जो सोने नबी जी सुन्नत शादी जी तकरीब बजे अंदर कुरान पाक जी महफ़िल थी आ। हज़रत सैयद असदुल्लाह इदरी साहब जन जो ख़ुसूसी बयान थींदो। अल्लाह तबारक व तआला खां दुआ है रब साईं तव्हां असां सभिनी जी शिरकत भी क़बूल फरमाए। अल्लाह तबारक व तआला इन शादी के बाबरकत बनाए। ज़ौजैन जे दरमियान मोहब्बत जो ताल्लुक़ कायम फरमाए ऐं इन शादी के नेक साले औलाद जो ज़रियो बनाए। ज़रूर तव्हां के कुरान जो रंग लगल आए। मोहब्बत कुरान जी अंदर समायल आहे जो अवां पंहिंजे शादियुनि जी ख़ुशीअ जे मौके ते कुरान पिया पढ़ायो। वरन त शादियुनि जे अंदर नाच गाना आहिनि। कादी अमन जे पासे मां वाइद ते वियुसि उते इहा ॻाल्हि कयसि त शराब में धुत हमरा फायरिंग कई। फायरिंग में गोली महिमान खे लगी पई, पोइ कुर्सी ते तड़पे पियो, उते ई फौत थी वियो। शादियुनि जे अंदर फायरिंगूं थियनि पियूं, नाच गाना थियनि पिया। अखियुनि सां सखर जे स्टान वटि हिकिड़ी वॾी गाॾी में औरतूं भी नचनि पियूं, मर्द भी नचनि पिया, नंढड़ा ॿार भी नचनि पिया। पोइ हिकिड़ो ॿार मथां किरी पियो हेठि, मथो ई फाटी पियुसि। जेका शादी ख़ुशीअ सां समायल हुई पोइ उहा रोज राड़े में तब्दील थी वई। कुंवारा घोटकी जा मुसलमानों असां जूं शादियूं सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े जे मुताबिक़ हुजनि तॾहिं पोइ बरकतुनि जो ज़रियो बणबव। इको साउंड भी बेहतरीन लगे तो अल्लाह से बरकतूं ॾींदुसि। ज़ुबैरी को साउंड माशाअल्लाह। असांजूं शादियूं जॾहिं बरकत वारियूं थींदियूं जो उन्हनि शादियुनि जे अंदरि ख़ुदा जो मिठड़ो क़ुरान पढ़ियो ईंदो। क़ुरान सां बरकत वसंदी।
कुरान मजीद सां रहमत वसंदी, कुरान सां दिलनि खे सुकून मिलंदो आहे। छा दिल जे अंदर खुदा जो मिठड़ो कुरान पढ़ियो वेंदो पोइ रहमतूं वसंदियूं। अल्लाहु अकबर, शो जो मिठड़े रब कुरान मजीद के रहमत फरमायो थव। फरमाई व इन्नहू लहुदन व रहमतुल लिल मोमिनीन। रब फरमायो कुरान हिदायत थव, कुरान ईमान वारन जे लाइ रहमत थव। केतिरो बि आसूदो हुजे, लखनि जो मालिक हुजे, किरोड़नि जो मालिक हुजे, गाड़ियूं वठी सघंदो आहे, बंगला वठी सघंदो आहे, घोटकी में पिरापटी वठी सघंदो आहे, पर घोटकी जे कंहिं दुकान तां जे कॾहिं वञी रहमत वठणु चाहे, रहमत कोन मिलंदव। बंगला वठिबा आहिनि, महल वठिबा आहिनि, माड़ियूं वठिबियूं आहिनि, गाॾियूं वठिबियूं आहिनि त दिलि खे सुकून अचे, करार अचे। इहे सभु शयूं सुकून ख़ातिर हूंदियूं आहिनि, पर किरोड़े रुपया ख़र्च करे बंगला त वधीक ख़रीद करे सघंदो, गाड़ियूं त वधीक ख़रीद करे सघंदो, पर बंगलनि में जेको सुकून अचे, सुकून ख़रीद कोन करे सघंदो। करे सघंदो साईं? दुनिया जूं आराइशूं त ख़रीद करे सघंदो, पर जिन जे अंदर बंगलनि में नरम गरम बिस्तरनि में सुकून अचणु घुरिजे, उहो सुकून कोन ख़रीद करे सघंदो आहे। जर्नल स्टोर ते वञी किरोड़ रुपयो ॾेसि, चएसि मूंखे रहमत ॾे, रहमत कोन मिलंदसि। किथे मिलंदी आहे रहमत? अॼु हिन कुहारा घोटकी जे अंदर, हिन शादी जी महफ़िल जे अंदर मिठड़े कुरान मजीद जूं लोलियूं हलनि पयूं। अल्लाहु अकबर, रहमत जो मुफ़्त में तक़सीम थिए पई, पर वठण वारा थोड़ा आहिनि, न वठण वारा घणा आहिनि। रहमत कहिड़ी आहे, कहिड़ी शइ सां हासिल थींदी आहे? रब फरमाए वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआन मा हुवा शिफ़ाउन व रहमतुल लिल मोमिनीन। रब फरमायो कुरान में शिफा थव, कुरान में रहमत थव। मिठड़े रब करीम कुरान मजीद में फरमायो कुरान शिफा जो ज़रियो थव। कुरान सां दिल के इत्मीनान थींदो थव, ईमान में तरक्की थींदी थव। फरमाई इन्नमल मोमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाह वजिलत कुलूबुहुम। जॾहिं मोमिननि मर्दनि औरतुनि जे साम्हूं ख़ुदा जो नालो ईंदो आहे त दिलियूं ॾकी वेंदियूं थव। वइज़ा तुलियत अलैहिम आयातुहु। रब फरमाए जॾहिं मां ख़ुदा जो कुरान तिलावत थींदो आहे, ज़ादतुहुम ईमाना। जॾहिं कुरान तिलावत थींदो आहे त मोमिननि औरतुनि जो ईमान ताज़ो थी वेंदो अथव। फरमाए सुम्मा तलीनु जुलूदुहुम व कुलूबुहुम इला ज़िक्रिल्लाह। रब तो फरमाए दिल ऐं खल ख़ुदा जे मिठड़े कुरान सां नरम थींदी अथव। तॾहिं त फरमाए लौ अंज़लना हाज़ल कुरान अला जबलिन लरअयतहु ख़ाशियम मुतसद्दियम मिन ख़शियतिल्लाह।
रब तो फरमाए जे कॾहिं क़ुरान जबल ते नाज़िल थिए हा त जबल भी टुकड़ा टुकड़ा थी वञे हा। अज भाऊ मोहम्मद यासीन वारो कुरान पढ़ायो थव। मुझे मुर्शिद अली तवाजे मुर्शिद अली हर मोमिन मरदोर जे मुर्शिद अली हसनैन जे अब्बे अली अम्मा फातिमा रज़ी अल्लाह अन्हा जे शोहर अली सोने सरवरे कोनेन जे सोट अली फातिह खैबर अली शेरे बबर अली रज़ी अल्लाह अन्हु फरमायो केतरी भी सख्त शय हुजे कारी मोहम्मद मूसा साहब सोने अली फरमायो मथो मुसलसल पानी हले नरम थी वेंदी। मर्द औरत जी केतरी भी सख्त दिल हुजे कुरान पढ़ण ॿुधण सां नरम थी वेंदी। कुरान पढ़ण ॿुधण सां दिल नरम थी वेंदी। तॾहिं फरमाए व इन्नहू लतज़किरतुल लिल मुत्तक़ीन। मिठड़े रब कुरान में फरमायो कुरान परहेज़गारन जे लाइ नसीहत व। कुरान में रब फरमायो मां सुकून रखियो आ। दुनिया जे बंगुलन महलन माड़ियुनि में सुकून कोन अथव। वडन वडन खादन में सुकून कोन अथव। जेतरा भी भला खाधा हुजन हिन शादी में भी खाधा थिया हूंदा। जेकॾहिं बगिरा खुराक वधीक अची वई त बदहाज़मो थी पवंदव। ईअं साईं ओगराई जे मथां ओगराई दिल ख़राब थींदी एॾो ओॾो परेशान थींदो हाजमुला ॻोल्हींदो या को हाज़मे जो सीरप ॻोल्हींदो। जिस्म जी खुराक थोरो गिरो को वधीक लगे थो त परेशानी जो बाइस बणजे थो। 1400 साल गुजरी वियाहन ये उम्मत कुरान मजीद सां वाबस्तगी रखंदी अचे पई। अल्लाहु अकबर। न कुरान ॿुधण वारा थकिया अथव न कुरान ॿुधाइण वारा थकिया अथव। खुदा जो कसम सुकून ही सुकून अथव कुरान जे अंदर। जेकॾहिं घोटकी जो को ॿियो वाक़ियो बयान थिए का ॻाल्हि थिए हिकु दफ़ो बयान करण खां पोइ ॿियो दफ़ो ॻाल्हि न वणंदी। पर कुरान मजीद उहो किताब अथव बार बार पढ़ियो वञे बार बार वधीक मज़ो ईंदव। रब मिठड़े फरमायो अल्लज़ीना आमनू तत्मइन्नु कुलूबुहुम बिज़िक्रिल्लाह अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल कुलूब। रब तो फरमाए दिल के सुकून कुरान सां ईंदो अथव। दिल के सुकून मां रब जे ज़िक्र सां ईंदो अथव। खुश नसीब आहिनि जिन जी शादी थी आहे कुरान पढ़ियो वञे पियो। अल्लाहु अकबर। कुरान हिदायत जो ज़रियो अथव। फरमाए इन हाज़ल कुरान यहदी लिल्लती हिया अक़वम। कुरान हिदायत जो मजबूत ज़रियो अथव। वयुबशिरुल मुमिनीन। रब तो फरमाए जो को कुरान ते अमल कंदो उन जे लाइ जन्नत जी बिशारत अथव। कुरान जे अमल करण सां जन्नत जी बिशारत मिलनि। अल्लाहु अकबर। के त अहिड़ा आहिनि जेके सुबुह ऐं शाम कुरान सां ताल्लुक़ रखंदा अथव। फरमाए अल्लज़ीना आतैनाहुमुल किताब यतलूनहु हक़ तिलावतिह। रब तो फरमाए जिनके असी किताब ॾिनो के अहिड़ा आहिनि सुबुह ऐं शाम उन जी तिलावत कंदा अथव। अहले बैत इज़ाम जी कुरान सां एॾी मोहब्बत हुई। अम्मा फातिमा रज़ी अल्लाह अन्हा जे लाइ सोनो मुर्शिद अली रज़ी अल्लाह अन्हु फरमाए थो मुंहिंजी राणी फातिमा चकी हलाईंदी भी खुदा जो कुरान पढ़ंदी हुई।
उथंदी भी कुरान पढ़ंदी हुई, वेहंदी भी कुरान पढ़ंदी हुई। मुंहिंजा साईं अब्दुल गफूर कासमी रहमतुल्लाह अलैह ॿुधाईंदा, अम्मा फातिमा रज़ी अल्लाह अन्हा एॾो कुरान सां मोहब्बत जो ताल्लुक़ रखंदी हुई जो अटे ॻोहण वक़्त भी बस न कंदी हुई। अटो ॻोहे बस कंदी हुई त 1.5 सिपारो कुरान जो दौर करे वेंदी हुई। अॼु किथे आहे असांजो ताल्लुक़? अमर जी कुरान सां अहिड़ी मोहब्बत हुई त बचड़नि जी भी कुरान सां अहिड़ी मोहब्बत हुई। अम्मा जी निमाज़ सां मोहब्बत हुई। अल्लाहु अकबर। जन्नत जे जवाननि जे सरदारनि मंझां सोणो हसन रज़ी अल्लाह अन्हु सरदार तो ॿुधाए, मुंहिंजी अम्मा कॾहिं सिर सजदे में रखी रब जे आॾो एॾी रोंदी हुई, एॾी रोंदी हुई, जॾहिं मथो चहिरो पंहिंजो मथे कंदी मुसले जो काफ़ी हिसो आलो थी वेंदो। एॾो रब जे आॾो मुंहिंजी अम्मा रोंदी हुई। रोई रोई रब पर चाहे विया। आले बैत जा त वॾा दर्जा अथव जन्नत जे अंदर। आले बैत सां मुहब्बत जूं असां जूं दावाऊं आहिनि, पर न मर्द सां उन्हनि जे नक्शे कदम ते आहिनि, न असां जूं अमड़ियूं भेंदरियूं उन्हनि जे नक्शे कदम ते आहिनि। अल्लाहु अकबर। अम्मा फातिमा रज़ी अल्लाह अन्हा खे त ख़ुशख़बरी ज़िंदगी में ही मिली वई। नबी साईं जन फरमायो, सय्यदतुन निसाए अहलिल जन्नत फातिमा। मुझे सोने नबी फरमायो, मुझे जिगर जो टुकड़ो मुझी न्याणी फातिमा जन्नत जे औरतुनि जी सरदार रहंदी। पाण फरमायो, सय्यदा शबाब अहलिल जन्नत अल हसन वल हुसैन। जन्नत जे जवाननि जा सरदार हुजूर फरमायो, मुंहिंजा 2 बचड़ा हसन ऐं हुसैन अथव। सोणो हुसैन सोणो हसन अहिड़ी नमाज़ पढ़ंदा जो साहबा भी ॾिसी हैरान थी वेंदा। पुछंदा, सोणा हुसैन इहा नमाज़ कंहिं सेखारी? चई, नाने नबी सेखारी आहे। अहिड़ी नमाज़ सोणे नबी सेखारी। एड़ा कुरान जा सोने हुसैन सबक सिखा जो कुरान निमाज़ सोनो हुसैन हज़र में भी पढ़ंदो हो, सफ़र में भी पढ़ंदो हो, ॾींहं जो भी पढ़ंदो हो त रात जो भी पढ़ंदो हो। अल्लाहु अकबर। बर में भी पढ़ंदो हो त बर में भी पढ़ंदो हो, अमुन में भी पढ़ंदो हो त करबला जी जंग में भी पढ़े पियो। तीरनि तलवारुनि जी बरसात हुई। मुंहिंजे सोणे हुसैन रज़ी अल्लाह अन्हु जो जिस्म रत में रंगीन लॻो पियो आहे। जंहिं करबला जे शहीद करबला जी मिट्टी के खून सां सैराब कयो, उहो मुंहिंजो सोणो हुसैन आख़िरी वक़्त में भी जॾहिं आज़ान थी आहे ज़ोहर जी नमाज़ तीरनि तलवारुनि जी बरसात में भी कोन छॾे पियो। उते भी सोणे हुसैन नमाज़ न छॾी आहे। माना पंहिंजे आशिकनि खे सोणो हुसैन रज़ी अल्लाह अन्हु सबक ॾेई रहियो आहे। कामयाबी नमाज़ सां अथव, कामयाबी कुरान सां अथव। भल जा मावा गुर टुकड़ा टुकड़ा थी वञो, न नमाज़ मां हथु कढिजो, न कुरान मां हथु कढंदो। माना सोणो हुसैन सबक ॾींदो वञे पियो। मां भल जा टुकड़ा टुकड़ा थी वञा, जेका नमाज़ नाने नबी सेखारी आहे, जेको कुरान नाने नबी सेखारियो आहे, मां हुसैन भल जा टुकड़ा टुकड़ा थी वेंदुसि। न नमाज़ मां हथु कढंदुसि, न कुरान मां हथु कढंदुसि। असीं हथु कढियो आहे तॾहिं त परेशानियूं आहिनि साईं। कुरान तो चे वमन आरफ़ अल ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़न्का। कुरान खां मुंहुं मोड़ींदव मईशत तंग बणिजी वेंदव, तबाही जे किनारे ते अची वेंदव।
वलक़द ज़रअना लिजहन्नम कसीरम मिनल जिन्नि वल इंस। जहन्नम के खुदा जिन्न ने इंसानन सां भरींदो। छा वजह हूंदो जो जिन्न ने इंसानन सां खुदा जहन्नम भरींदो। फरमाए लहुम क़ुलूबुन ला यफ़क़हून बिहा। दिलियूं ॾिनियूं अमान छो न मुंहिंजी हिदायत वारो क़ुरान सम्झनि पिया। वलहुम आयुनुन ला युबसिरून बिहा। अखियूं ॾिनियूं अमान छो न मुंहिंजो क़ुरान ॾिसनि पिया। ॿियूं शयूं ॾिसण जे लाइ असांखे वक़्तु आहे, क़ुरान ॾिसण जे लाइ वक़्तु कोन अथव। अल्लाह अकबर, असांखे हर ॻाल्हि खे ॾिसण जे लाइ वक़्तु कढंदा आहियूं, मिठड़े कलाम खे ॾिसण जे लाइ वक़्तु कोन कढंदा आहियूं। वलहुम अयुनुन ला युबसिरून बिहा। अखियूं ॾिनियूं अमान छो न क़ुरान ॾिसंदा। वलहुम आज़ानुन ला यस्मऊन बिहा। कन ॾिना मान छो न क़ुरान ॿुधंदा। फरमाए अखियूं क़ुरान ॾिसण खां परे कयूं, दिलियूं क़ुरान सम्झण खां परे कयूं, कन क़ुरान ॿुधण खां परे कयूं। रब तो फरमाए उलाइक कल अनआम। ये इंसानी सूरत वारा न थव, ये जानवरन वांगुरु थव। रब तो फरमाए कल अनआम। जानवर भी इन्हनि खां भलो थव, ये जानवरन को भी वधीक बुछड़ा थव। ऐं असीं परे थी विया आहियूं कि न साईं? असां में केॾा गंदा मामला अची विया। अल्लाह अकबर, जंहिंखे खुदा इज्जत ॾिनी हुई, अशरफुल मखलूकात बणायो हो, ऐं सभिनी उम्मतुल मों सोने हुजूर जी उम्मत फजीलत वारी, एड़ी फजीलत वारी उम्मत जे अंदर हाँ ॾाढी दड़ वाक़िया थियनि पिया। थियनि पिया कि न साईं? कहिड़ी दरिंदगी जा वाक़िया थियनि पिया। 4 सालनि जी ॿारड़ी अलीशा सां केॾो ज़ुल्म थियो। इहो बि त इंसान पियो सॾाए न पाण खे, आहे उनखे इंसान सॾाइण जो हक़। मुसलमान पियो सॾाए, उनखे त इंसान सॾाइण जो बि हक़ कोन्हे। रब केॾो इंसान जो आला उत्तम मर्तबो बणायो अथव। अल्लाह अकबर, रब के कसम खणण जी कहिड़ी ज़रूरत। खुदा इंसान जी फजीलत बयान करण जे लाइ कसम खयां अथव क़ुरान में। फरमाए वत्तीन वज़ैतून वतूर सीनीन वहाज़ल बलदिल अमीन। रब 4 कसम खणी करे फरमाए थो, लक़द ख़लक़नल इंसान फी अहसनि तक़वीम। रब तो फरमाए समूरी मखलूक मां इंसान के सब खां अफजल पैदा कयो। फरमाए वलक़द करमना बनी आदम। सॼी दुनिया जी इंसानियत के मां खुदा समूरी मखलूक ते फजीलत बख्शिया। फर रब कुरान मजीद जे अंदर जमीन आसमान जी पैदाइश जो जिक्र कयो आ। भलजा सही एकड़न में बंगलो हुजे, भलजा सही कंहिंजो मीलन में बंगलो हुजे, आसमान जहिड़ी छत कंहिंजी भी कोन अथव। आहे न आसमान जहिड़ी छत? अल्लाह से केॾो वॾो आसमान बणायो, केॾी वॾी खुदा ज़मीन बनाई आ। अल्लाह से उन जे अंदर कीअं सितारा बनाया आहिनि। व अलामातु व बिन नज्मि हुम यहतदून। कीअं सितारनि जे ज़रिए इंसान रहनुमाई हासिल कंदो अथव। व शम्सु तजरी लिमुस्तक़र्रिन लहा।
ज़ालिक तक़दीरुल अज़ीज़िल अलीम वल क़मर क़द्दरनाहु मनाज़िल हत्ता आदकल उर्जुनिल क़दीम। रब कीअं सिज चंड सितारा बनाया आहिनि, ये सब शयूं खुदा पैदा क्यों, पर रब इन्हनि जे पैदा करण जे हवाले सां कंहिं भी क़िस्म जो फ़ख़ुर न बयान कयो अथव। अशरफुल मखलूकात हिकड़ी मखलूक इंसान अथव जंहिंजे पैदाइश ते रब पाण फ़ख़ुर कयो अथव। फरमाई सुम्मा ख़लक़ना नुत्फ़त अलक़तन फ़ख़लक़नल अलक़त मुज़ग़तन फ़ख़लक़नल मुज़ग़त इज़ामन फ़कसौनल इज़ाम लहमा। फरमाए सुम्मा अंशअनाहु ख़ल्क़न आख़र। 40 ॾींहं माउ जे पेट जे अंदर वरी साईं अल्लाह से कीअं कीअं तब्दीलियूं ॾिनियूं। नुत्फ़े मूं खुदा गोश्त जो टुकड़ो, वरी उन ते हॾा चिंबड़ी विया, वरी मथां मांस चढ़ियो। सुम्मा अंशअनाहु ख़ल्क़न आख़र, वरी अहिड़ी सुहिणी सूरत जो मोनोग्राम लॻियो। रब तो फरमाए फ़तबारकल्लाहु अहसनुल ख़ालिक़ीन। न चओ सुभान अल्लाह, मथां टैक्स लगी वञे। थींदो आहे न साईं, मैसेज ते भी टैक्स लगदी आहे, कॉल ते भी टैक्स लगदी आहे। नारे तकबीर, नारे तकबीर। वाड़े वाह साईं मोहम्मद मूसा, किथे हुयो सुभां, किथे पहुची जल्दी में। अल्लाहु अकबर। अल्लाह सी असांजे प्यारे माइट कारी मोहम्मद मूसा जी भी मेहनत क़बूल फरमाए। ऐदे मोहम्मद यासीन जन जो प्रोग्राम भी रब साईं क़बूल फरमाए, बरकतुन ऐं रहमतुन जो ज़रियो बनाए। अल्लाहु अकबर। असी मिठड़े न कुरान के छॾींदासीं त असी दरपदर थींदासीं, तबाही जा सामान असांजे लाइ मुहैया थी वेंदा। ज़मीन सॼी ज़ुल्म सां भरिजी वई अथव। जेतिरियूं शादियूं थियनि पियूं, खुदा शल रहम करे ओतिरी खिते में, ॻोठनि में, शहरनि में लानत वसे पई। मां तव्हां खां पुछां थो, नाच गाननि सां, फायरिंगनि सां, ढोल धमाचनि सां खुदा जी लानत वसंदी आहे या रहमत वसंदी आहे? साईं ॿुधायो साईं, रब जो फज़ुल कहिड़ी शइ सां हासिल थींदो आहे? ॿुधायो साईं। रब मिठड़े कुरान के पंहिंजो फज़ुल भी कुरान में चो अथव। फरमाए कुल बिफ़ज़लिल्लाहि व बिरहमतिही। रब कुरान के पंहिंजो फज़ुल चयो अथव। फबिज़ालिक फ़लियफ़रहू। रब तो फरमाए कुरान मुंहिंजो फज़ुल थव, कुरान जी इन फज़ुल वारी दौलत सां तव्हीं ख़ुशि थींदा कयो। अहिड़ी दौलत मां ख़ुदा खे ॾिनी आहे, मां ख़ुदा तव्हां खे ॾिनी आहे। मां रब अहिड़ी दौलत तव्हां खे ॾिनी आहे, इन सां ख़ुशि थींदा कयो। असांखे 5 रुपया मिलंदा आहिनि, उन्हनि सां ख़ुशि थींदा आहियूं। असांजो बंगलो वॾो हूंदो आहे, असां उन ते ख़ुशि थींदा आहियूं। कारून के सोने चांदी जा खजाना, कुरान तो चे उनके भी ये चे वो इद काल लघु कौमुहु ला तफरग। एक कारून खजानन ते मिल्कियत ते तकब्बुर न कर, खुश न थी। इन्नल्लाह ला युहिब्बुल फरीहीन। माल ते आकड़ करण वारे सां रब मोहब्बत को न कंदो थव। इन्नल्लाह माल फ़ख्र जो तकब्बर जो ज़रियो बणबो थव। पाण जहिड़ो मिलंदुसि न पोइ हुन सां वॾो भाकुर पाईंदो। साईं साईं साईं, बाक़ी ग़रीब को मिसकीन ईंदो हुनखे हीअं आंगुरियूं बि मस ॾींदो। ऐं ख़बर अथव रब क़ुरान मजीद में फरमायो, इन्नल्लाह ला युहिब्बु कुल्ल मुख्तालिन फ़ख़ूर।
रब फ़ख्र वारे ऐं तकब्बुर वारे खे पसंद न कंदो थव। कुरान तो चे फबीस मसवल मुतकब्बिरीन, जहन्नम में बुरी जगह तकब्बुर करण वारनि जी थव। क़यामत जहिड़ी नंढड़ी में नंढड़ी शक्ल जेका थींदी न हदीस में ईंदो आहे उहा मुतकब्बिरीन जी थींदी। मुतकब्बिर क़यामत जी नंढड़ा हूंदा आहिनि सफ़ा बिल्कुलु नंढड़ी शक्ल मिलंदी उन्हनि खे। पोइ माण्हू चवंदा हे छा आहे, चवंदा माण्हू ई नी छो ही फिलाणो आहे, ही फिलाणो आहे, ही जुमो आहे, हे सूमर आहे, हिनखे हज़ारे जॾहिं बि ज़मीन अड़े पोइ हाणे हीअं चई तकब्बुर कंदो हो खुदा जे ॾिनल उन माल ऐं दौलत ते नाज़ कंदो हो, फ़ख्रु कंदो हो। रब अॼु तकब्बुर जो इहो अंजाम ॾिनो अथसि जो ज़लील ऐं रुसवा थी रहियो आहे। घोट की जा मुसलमानों जे खुदा रुसवा करे पोइ केरु इज़त ॾेई सघंदो। अल्लाह से जे करे असांखे रुसवा करे त केरु इज़त कंदो, असांजी करे सघंदो कोई। फरमाए यख़्ज़ुलकुम फमन ज़ल्लज़ी यंसुरुकुम मिन बअदि, जेकॾहिं ख़ुदा रुसवा करे पोइ असांखे केरु इज़त ॾींदो, केरु असांजी मदद कंदो। फरमाए मई युग़निल्लाहु फमा लहू मिन मुक्रिम इन्नल्लाह यफ़अलु मा यशा। जे खुदा ख्वार ऐं ज़लील करे पोइ असांजी केरु इज़त कंदो। कुरान खे छॾींदासीं उन ते अमल छॾींदासीं त ज़लील ऐं रुसवा थी वेंदासीं। अॼु किथे पिया क़ुरान मजीद जे असीं चवण ते हलूं, किथे पिया सुहिणे नबीअ जे चवण ते असीं हलूं। तवज्जो कयो मां ॻाल्हि खे हाणे ख़त्म पियो कयां। कुरान चए थो शराब हराम आहे। जॾहिं अहिड़ियूं शादी जूं महफ़िलियूं थींदियूं आहिनि सरेआम शराब पी करे फायरिंगूं थींदियूं अथव। खुदा थो चवे शराब हराम आहे, मुस्लमान छॾण लाइ तयारु कोन्हे। कुरान थो चए जुआ हराम आहे, मुस्लमान छॾण लाइ तयारु कोन अथव। कुरान थो चए व्याज हराम आहे, जंहिंजो घटि में घटि गुनाह इहो अथव ऐं यतीय रजुलु ॼणो पुट पंहिंजी सॻी माउ में हथ विधा। मुस्लमान व्याज छॾण लाइ तयारु कोन अथव। कूड़नि ते ख़ुदा जी लानत आहे, कूड़ छॾण लाइ तयारु कोन अथव। अबे अम्मा जी नाफ़रमानी हराम आहे, पर मुस्लमान कलमो पढ़ंदड़ थी करे अबे अम्मा खे ज़लील पियो करे।
अबे अम्मा के न कुटे न उन्हनि खे मार ॾे, दुनिया आख़िरत में मारा खाईंदे ज़लील थींदे। जे अम्मा पेशाब धोता पायखाना धोता, जंहिंजे कदमल में खुदा जन्नत समाई आ, अज जहन्नम पियो ख़रीद करे औलाद। धिक्का जई अम्मा के नौशरो फिरोज में कढियो वियो। चंद ॾींहं थींदा पुट पंहिंजी अम्मा खे एॾो कुटे पियो जो दुश्मन भी दुश्मन खे न कुटींदो अथव। गरकण जे पासे पुट पंहिंजे पीउ ते सॼो बरसटो हलायो अथव गोलियुनि जो। गोश्त जूं बूटियूं हवा में टुकड़ा टुकड़ा थी उॾरनि पियूं। छो मारियोसीं? चई पैसा घुरिया मां, छो न ॾे पियो? ज़ुल्म त ॾिसो, धरती ज़ुल्म सां भरिजी वई आहे, पोइ बि मुंहिंजो रब रहम पियो करे। सोणे हबीब जे सदके ख़ुदा पोइ बि रहम पियो करे। छो जो सिर सजदे में रखी मुंहिंजो साईं दुआयूं घुरंदो हो। इन तगफिर लहुम इन तुअज़िबुहुम फइन्नहुम इबादुक। रब जे करे अज़ाब कंदेन तुझा बाना थी। वइन तगफिर लहुम, रब जे बख्शींदेन फइन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम। रब तू अज़ीज़ा, तुझी ताकत को ॿार न आहिनि। मुंहिंजा रब तू हकीम आ, ओ मुंहिंजा अल्लाह तू हकीम आ, पंहिंजे बाननि खे माफ़ कर। खुदा जो रहम फज़ला सोने नबीअ जे सदके, वरन त असां ज़ेरे ज़मीन दफ़न थियण जहिड़ा आहियूं। को गुनाह आहे जेको न छॾियो हुजे। ॿाहिरि बि ज़ुल्म, पाड़े ओड़े सां बि ज़ुल्म, घर में बि वॾो ज़ालिम। ॾिसण में साईं वॾो कुझु लॻंदो, वॾा कपिड़ा सेटिंग सां हुयो, माण्हुनि सां मिलण हुयो, पर घर में पहिरें नंबर जो ज़ालिम हूंदो। सोने नबी फरमायो खैरुकुम खैरुकुम लिआले। तवज्जो कयो, मां हाणे ॻाल्हि खे मुख़्तसरी कयां पियो। नमाज जो वक्त थे पियो। नबी साईं जन फरमायो खैरुकुम खैरुकुम लिआले। भले में भलो अवाम जा वो थव जेको घर वारनि सां भलो हलंदो थव। अन खैरुकुम लिआले, मां मोहम्मद तव्हां सभिनी खां वधीक घर वारनि सां भलो हलंदो आहियां। अॼु ज़ुल्म ॾिसो, लूण घणो पइजी वियो। जेका बाद में अखियुनि ॾिठो वाकियो, हमरा गोली हणी छॾी घर वारी खे। फतके पई, माण्हू आया, छो मारियोसीं ज़ालिम? कारो कयोसीं, कंहिंसां ॻाल्हाईंदे ॾिठो थी। चए न, छो मारियोसीं बाक़ी ज़ालिम? चए लूण छो घणो विधो आहे भाॼी में? लूण घणो विझण वॾो गुनाह आहे। देर सां मानी ॼण ते जंगा भॼन पयूं घर वारी जूं। जेका घर वारी तुझा कपड़ा धोए, तुझे बचड़न जा पेशाब धोए, पायखाना धोए, तुझे घर जूं बुहारियूं ॾे, तुझी खिदमत करे, तुझे घर जी तुझे बच्चन जी, उन कैदियानी जे लाइ हुजूर तो फरमाए उन्हनि सां बेहतरीन सलूक कंदा कयो। ज़ालिम न थियो। हिकिड़े हमरात न्याणी ॼाई औरत खे ॿीहर चयईंसि पेट थी हाणे, जेकॾहिं न्याणी ॼणई त सिधी बंदूक सीने में हणंदो सां। तव्हां खां पुछां थो, न्याणी ॼणण को औरत जे बस जी ॻाल्हि आहे छा? ये ज़ुल्म जूं ॻाल्हियूं कयां पियो, कुझु हक़ जूं ॻाल्हियूं कयां पियो। कोड़ियूं आहिनि ज़रूर। घरनि में ज़ुल्म थव, सुकून घरनि जे अंदर बर्बाद थव। घर घर में जहिड़ो थव, घर घर में लड़ाई थव। राम जो मामलो न कंदे पोइ शैतान हमला कंदो रहंदो, पोइ तलाकनि जी नौबत ईंदी। शैतान कंहिं बि ॻाल्हि ते एतिरो ख़ुशि न थींदो अथव जेतिरो तलाक ते शैतान ख़ुशि थींदो अथव। जहिड़ा थींदा त तलाक ते अंजाम पहुचंदो आहे न साईं। ज़ालिम ज़ुल्म कयो, नमड़ियो न्याणी ॼायसि, हथियार सिधो करे बीह रहियो। ससु विच में आई, चई मां त अम्मा जी जॻह ते हुजांसि, मन मूंखे ॾिसी करे लज करे, पर ज़ालिम लज न कई, हथियार सिधो करे हलाए छॾियईं। ससु बि मरी वई, घरवारी बि मरी वई। बखून के न्याणी ॼमण ते एॾो ज़ुल्म आहे, पोइ कीअं न ज़मीन असां को तंग हुजे। लौला फज़लुल्लाहि अलैकुम व रहमतुहु लकुंतुम मिनल खासिरीन। जेकॾहिं रब जो फज़ुल न हुजे आ, असां तमामु वॾा ज़लील थी वञूं आ। ख़ुदा जो फज़ुल आहे, बचा पिया आहियूं। सोने हुज़ूर जूं दुआऊं आहिनि, बचा पिया। हुज़ूर जा तरीक़ा ज़िंदा कयो। नौजवान न्याणियूं न विहारियो, नौजवान औलाद न विहारियो। नौजवान थियनि त उन्हनि खे निकाह करायो, बेवाउनि खे निकाह करायो। क़ुरान थो चए, माण्हू चवंदा आहिनि त नौकिरी पोइ छोकिरी,
कुरान तो चे यकूनु फुकरा युगनिहिमुल्लाहु मिन फज़ले भल जा तवी गरीब हूंदो रब तो फरमाए मां पंहिंजे फज़ल सां तव्हांखे अमीर बणाए छॾींदुसि। कुरान ते यकीन हुजे त पोइ असांजो ॻाल्हियूं ईअं ॾिसण में यकीन था अचनि। असांजो आहे सॼो मामिलो सॼो दौलत ते। साईं हाले जी रहमतुल्लाह अलैह वटि पंजगुरु खां हिकिड़ो मुरीद आयो, पोइ साईं खे चवे पियो साईं मुंहिंजे लाइ दुआ घुरो। पहिरियों ॿियनि दुआयूं घुरायूं, कंहिं चयो साईं मूंखे माल जी बरकत जी दुआ ॾियो, त साईं चयो पुट ईमान जी बरकत जी दुआ घुराए। ॿिए खां पुछे चई औलाद जी दुआ घुरो, साईं पुछे पुट ईमान जी बरकत जी दुआ घुराए। साईं ईमान जे लाइ चयो, हो चयो ईमान आहे साईं असांखे, असां वटि ईमान आहे साईं, किथे आहे ईमान असांजो मज़बूत। मुख़्तसर पियो चवां ईमान जे बरकत जी कोई दुआ न पियो घुराए, ईमान जो फिक्र कयूं उहो पंजगूर जो हमरा जाते 5 क़बरूं तव साहबाजूं, ईमान जे बरकत जी दुआ घुराए। अॼो उन जो सॼो खानदान आलिमनि सां क़ुरान जे हाफ़िज़नि सां भरपूर अथव। ख़ुदा दौलत बि एॾी ॾिनी अथनि जो 7 पीढ़ियूं बि कोन खुटाए सघनि। ईमान जो फिक्र कर सभु कम थी वेंदा साईं। हुज़ूर जो सुन्नतूं ज़िंदा कर, हे फुरफितन दौरा मन या सुन्नती इंद फसाद उम्मती फलहु अजरु मियत शहीद। हिकु हुज़ूर जी सुन्नत ज़िंदा थी 100 शहीद जो सवाब अमाल नामे में लिखिजी वेंदो। शादी जी सुन्नत ज़िंदा थी आहे न भाऊ यासीन, छा नालो अथव भाउ जो? काशिफ अली, जंहिंजी शादी थी आहे। ख़ुशि नसीब आहे ख़ुदा जो कसम, जंहिंजी शादी जे मौक़े ते अहिड़ी मिठड़ी क़ुरान जी महफ़िल मुनक़द थी आहे। सुन्नतूं ज़िंदा थींदियूं, अंदरी ज़िंदगी बि बहितर ॿारी बि। हिकिड़ो नंढड़ो मुख़्तसर वाक़ियो बयानु कयां पियो, बसि पोइ दुआ घुरूं, पोइ साईं हैदरी साहब जन जो बयानु थींदो तफ़सीली इंशाअल्लाह। हज़रत साईं पीर साहब वटि हिकिड़ो मुरीद आयो, चयईंसि मुंहिंजी घरवारी न मथे ते रओ थी पाए न निमाज़ पढ़े थी, मूंखे ॾाढी कावड़ ईंदी आहे। पोइ चई तूं सम्झायो अथसि? चई बसि घर में जहिड़ो आहे साईं, हुनखे न मुंहिंजो मुंहुं वणंदो आहे न मूंखे हुनजो वणंदो आहे। चई शादी कीअं थी वियो? चई शादी पसंदि जी आहे। चई पोइ अहिड़ी नौबत अची विया? चई हा साईं। चई तूं पहिरियों कीअं? चई मां बि साईं पहिरियों आवारा पागल दीवानो हुयुसि, ईअं बसि पंहिंजे हिसाब सां हूंदो। चई हाणे मां तहजुद बि करे न छॾींदो आहियां। चई कीअं इनक़िलाब आई? चई सोबत जे असर जे करे। चई हुनखे नसीहत वारियूं ॻाल्हियूं ॿुधियूं? चई न। चई तूं कीअं सम्झाईंदो आहे? चई मां ईंदो आहियां घर में बसि जहिड़ो शुरू थी वेंदो आहे। चई हुज़ूर जो सुन्नतूं ज़िंदा कंदो आहियां? चई हा। चई हीअ बि सुन्नत ज़िंदा कर, मिठाई वठी वञ दुकान तां, वञी करे पंहिंजे हथनि सां गुलाब जामुन वञी खाराएसि। इंशाअल्लाह मां ज़ुल्फ़कार जे चवण ते हुज़ूर जी सुन्नत ज़िंदा करणु तुंहिंजो कमु आहे। घर में मुहब्बत जो माहौल पैदा करणु रब जी ज़ात जो कमु। हुन अची करे जीअं जो मिठाई वरिती, मिठाई घर में खणी आयो त घरवारी ॾिसी हैरान थी वई। घुमण जो लहजो बि तब्दील हुयुसि, ॻाल्हाइण जो लहजो बि तब्दील हुयुसि। ॾिसी हैरान थी वई, मिठाई वठी आयो आहे, ख़ैर त आहे, कुझु ॼायो मामिलो त कुझु अहिड़ो न थियो आहे, मिठाई अलाए छो वठी आयो आहे। दस्तरखाने ते रखी लॾियूं खणी करे ईअं खाराइण लॻो। घरवारी चवेसि पई हाणे भला रंग कहिड़ा लॻा अथई? अॼु त तुंहिंजी तबियत में मां तब्दीली ॾिसां पई। पहिरियों त नांग बि अहिड़ी ज़हर न छॾे, अहिड़ा डंग न हणे जहिड़ा तूं डंग हणंदे हुई। मां त तोखां बेज़ार हुयसि, चवां पई तुंहिंजो मुंहुं बि न ॾिसां। मां त चवां पई तोखां जुदा थी वञा, ही कहिड़ा कुर्ब कया थी। ही आख़िरी ॻाल्हि आख़िरी मरहले ते अथव। अॼु बि भाऊ जी शादी जी तक़रीब में क़ुरान जी महफ़िल थी आहे। सोने नबी जी सुन्नत ज़िंदा कई अथई, शादी सुन्नत आहे। अल्लाह अकबर। उन सुन्नत जे ज़िंदा करण जे मौक़े ते ही वाइदो थियो आहे। जीअं जो पोइ मां ॻाल्हि कयां, छा साईं लिखियल आहे? 3:30 हेॾो निमाज़ हलंदी उन करे मुनासिब न आहे। अल्लाह अकबर। सोने नबी जी सुन्नत ज़िंदा थे पई, इनकलाब पियो अचे। घरवारी खे वात में लड्डू विझे पियो, चवेसि पई ही कंहिं सबक सेखारिया थी? साईं पीर साहब सेखारिया। चई इहो असुल में कंहिंजो सबक आहे? चई रोज़े वारे सोने मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सबक आहे। घरवारी खे पंहिंजे वात सां जॾहिं मुड़ुसु खाराईंदो आहे न, ख़ुदा उन में बि सवाब खां महरूम न आहे कंदो। मोहब्बत सिखणी थी त हुज़ूर जी सुन्नतुल वारी ज़िंदगी मां मोहब्बत जा सबक पा मिलनि।
घरन जी जिंदगी कीअं सुकून वारी बणजे। अल्लाह अकबर। मिठाई औरत के वात में अञा मुड़स मोहब्बत सां मस विधी आ। सुन्नत जो असर थियो आ। अखियुनि में औरत को गोड़ा वहण शुरू थी विया। ज़ारो कतार रोइण लगी। नतीजो केड़ो निकतो। रोई रोई औरत बेहाल थी वई आ। मुड़स प्यारे मोहब्बत सां ॻाल्हाइण लॻो थस। रोई रोई करे चवेस थी चे मां कुर्बान थिया पीर साहब तो, मां कुर्बान थिया पंहिंजे सोने नबी मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ता, जंहिंजी सुन्नतुनि में अहिड़ी ॻाल्हि अहिड़ा राज़ समायल आहिनि जो ज़िंदगी ज़हर खां वधीक कोड़ी, माकी खां वधीक मिठी बणिजी वई आहे। चई मत मूंखे हया थो अचे, मूंखे हाणे शर्म थो अचे। अहिड़ी हुज़ूर जी सुन्नत आहे जंहिंसां मुंहिंजी ज़िंदगी माखी खां वधीक मिठी थी वई आहे। अॼु तोसां वाइदो थी कयां, तूं बि जीअं सोमो सलात न छॾींदो आहे मां बि न छॾींदसि, तहज्जुद बि न छॾींदसि। मथे ते ओड़ी महिल ई रो पाते 5 वक़्त निमाज़ जी पाबंद बणी वई, क़ुरान जी तिलावत जी पाबंद बणिजी वई। सुन्नतूं ज़िंदा थींदियूं, इहे असर थींदा। अल्लाह ताईं तव्हां सां सभिनी खे बि हुज़ूर जी हर सुन्नत खे ज़िंदा करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। भाऊ काशिफ अल्लाह साईं शादी में बरकतूं अता फ़रमाए, ज़ौजैन जे दरमियान मोहब्बत जो ताल्लुक़ क़ाइम फ़रमाए, नेक साले औलाद जो इन शादी के रब ज़रियो बणाए। ऐं सभिनी खे इहो सबक़ हुजे त शादियुनि जे अंदरि गाना बजाना महफ़िलियूं फायरिंगियूं न थियनि, शादी जे अंदरि हीअं क़ुरान पढ़ायो वञे त जीअं ख़ुदा जी रहमत जो मींहुं वसे, दिलियूं जीअं थधियूं थियनि, घरनि में ॿाहिरि हर लिहाज़ सां ज़िंदगी जीअं सुकून वारी बणिजे। या अल्लाह तबारक व तआला तव्हां असां सभिनी जी ये हाज़िरी कबूल फरमाए, कुरान और सुन्नत सां असांखे सच्चो ताल्लुक़ ऐं मोहब्बत नसीब फरमाए। हयाती बाक़ी, मुलाकात बाक़ी। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह।